ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे अकबर दिलवानी ऐवान साहब ठटो जे सालियानी इलेक्शन 2024-25 में इलेक्शन में ॿिनि पैनलनि सचल पैनल भेटाई पैनल हिसो वरितो। जनरल बॉडी जी चूंड गॾिजाणी में सचल पैनल भेटाई पैनल जे हक़ में हथु खणी वियो। जंहिंखां पोइ जनरल बॉडी मीटिंग में हेठियां उहिदेदार मुतफ़िक़ा राय सां चूंडिया विया, जंहिंमें नज़ीर अहमद कुरैशी चीफ पेट्रन, अली अकबर दिलवानी सदर, निसार अहमद गंदरो जनरल सेक्रेटरी, हरेश कुमार यारूशाह सीनियर नायब सदर मुजाहिद विरियायो, नायब सदर इरशाद गंदोरो, जॉइंट सेक्रेटरी लाला शुएब पठान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद मूसा सबस्पोश खजानची चूंडिजी विया। वर्किंग कमेटी के मेंबरनि में शाहदेब शेख, असद अली सबस्पोश, फ़कीर अली मोहम्मद दर्स, शेर अली शाह काज़मी, आकाश मुस्तफ़ा मल्ला, अब्दुल अज़ीज़ उमरानी के मेंबर मुंतखब कयो वियो। ऐवान साहब ठट्टो जे नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि पारां मुबारकूं ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन मौक़े ते ऐवान साहब ठट्टो जे चीफ पेट्रन नसीर अहमद कुरैशी सदर अकबर दिलवानी ख़िताब कंदे चयो त ऐवान साहब ठट्टो जॾहिं खां वजूद में आई आहे, हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद कयो आहे। हुन वक़्तु बि मज़लूमनि ऐं बेपहचारियुनि जो आवाज़ बणियल आहे, जॾहिं त जनरल सेक्रेटरी निसार अहमद गंदरो ऐं सीनियर नायब सदर हरीश कुमार यारूशाह, नायब सदर मुजाहिद विरियायो, चयो त असां मज़लूम बेपहचारियुनि समेत सभिनी सहाफ़ियुनि जे हक़नि जे लाइ बि ऐवान साहब ठट्टो जे प्लेटफॉर्म तां आवाज़ बुलंद करण जी कोशिश जारी रखंदासीं ऐं ऐवान साहब ठट्टो जे वधीक बहितरी लाइ सभु गॾिजी कमु कंदासीं। ॿियनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि चयो त सिंधु दरिया ते अचंदड़ 6 केनालनि खे रद्द कंदे चयो त सिंधु दरिया ते को बि केनाल मंज़ूर नाहे ऐं उहे केनाल सिंध जे वजूद लाइ इंतिहाई हाञेकार ख़तरनाक आहिनि, जिन खे सिंध जो आवाम अॻु ई रद्द करे चुको आहे।